अरे तू ॾकी छो थी पई? मूंखे त खाली थोड़ी खांसी थी आहे ऐं थोड़ो बुखार आयो आहे। हिन में ॾकण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे कोरोना कोन थियो आहे कंजरी। अरे इंडिया में त सॼो लॉकडाउन लॻो पियो आहे। कुत्ता ॿिलियूं बि था सोचनि पिया आख़िर माण्हू विया किॾे? छा कयूं आख़िर? पुलिस वारा बि लकड़ियूं था हणनि पिया। त पोइ तूं हिते छा करण आयो आहीं आख़िर? मां हिते फ्री जो राशन वठण आयो आहियां पिणे जे बाग़ीचे में। मोदीअ असांखे कोरोना जी दवा ॾियण जी हा चई अथई। ओके अरे हिते बस में कंहिंखे ख़बर पइजी वई न कि असां कोरोना जा पेशेंट आहियूं त मारे मारे करे असांजी तशरीफ़ फाड़े छॾींदा। तशरीफ़ सम्झे थो न? अरे इहो पुठियां हिसो जंहिं ते पाण बीहंदा आहियूं। मां कोरोना वायरस आहियां। चाइना वारे मूंखे हिते मोकिलियो अथई इंडिया में फैलाइण लाइ वायरस। तूं फैलाईंदे हिते वायरस? हिकु ॾिठी अथई पंहिंजी? हल निकिरे था तुंहिंजी मायो टांगो। अरे यार छा चवां मां तोखे? एॾा ॾींहं थिया आहिनि मां विमल न खाधी आहे। मथो थो फाटे पियो मुंहिंजो। अलाए कॾहिं खुलंदो मार्केट। विमल जे बिना त ज़िंदगी झंड थी वई आहे। छा कयां सम्झ में नथो अचे। खुले खाली हिकु दफ़ो सभिनि चर्सियुनि खे विमल विराईंदमि। बाधा रखी आहे मां। अरे जॾहिं खां ॿुधो आहे दारू पीअण सां कोरोना वायरस खे बि चक्कर था अची वञनि ऐं नशो थो चढ़ी वञे ऐं उहो मरी थो वञे। सुबुह खां 4 बोतलूं ख़ाली करे छॾियूं आहिनि। मां मज़ो अची वियो ॾाढो। छा थियो भई तुंहिंजी अखि सुजियल आहे ईअं? कंहिं मारियईं तोखे एॾो भाई? अरे यार छा ॿुधायांव तव्हांखे। किराणे जो सामान वठणु वियो हुयमि फ्री वारो। कोई प्रूफ न हुयो ऐं पुलिस बीठी हुई रस्ते में। उहा मुक हयईं अखि वारी चंडरे। कुते जो पुटु कोरोना जी मौत मरंदो रनड़ो खदड़ो। ॿाहिरि छो निकिते घर मां? ॾाढो ज़रूरी कमु हुयो यार। त मास्क छो न पातो अथई तो? मास्क त पाए करे निकितो हुयमि मां, पर मूंखे ख़बर पइजी वई आहे कि मूंखे कोरोना पॉज़िटिव आहे। हाणे मां फैलाईंदमि हाणे।